नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्तां के चोटियारी मां खबर ॾींदा चोटियारी वेझो अछड़े थर जे ॻोठ वारिद शाह में ॻोठण पारां बरसातनि बाद अछड़े थर जे सफ़ेद वारियासी बिटुनि मथां मलाकड़ो मुनक़िद करायो पियो, जंहिं इलाइक़े जे ॿिनि टीमुनि विच में मुक़ाबिलो थियो, जंहिं में ॿिन्ही टीमुनि जे रांदीगरनि रांदि दौरान मुख़ालिफ़नि रांदीगरनि खे हथनि जूं तिरियूं ऐं चंबियूं हणी शाइक़िननि खां ख़ूब दाद हासिल कयो ऐं वाह वाह कराए छॾी। उन दौरान बेहतरीन रांदि पेश कंदड़ रांदीगरनि खे शाइक़िननि पारां रोक इनाम पिणु ॾिनो वियो, जॾहिं त आख़िर में मलाकड़े जे मैच खटींदड़ टीम खे इलाइक़े जे मोज़िज़नि ऐं महिमाननि सईद मुश्ताक शाह, नूर शाह, सैवतुल्लाह राजन ऐं ॿियनि पारां इनाम ॾिनो वियो। उन मौक़े ते मैच ॾिसंदड़ शाइक़िननि ॻाल्हाईंदे चयो त ही रांदियूं सिंध जी सकाफ़त जो हिसो आहिनि, अहिड़ियूं सकाफ़ती रांदियूं थियणु घुरिजनि। असां सिंध हुकूमत ऐं DC सांगड़ खां मुतालबो था कयूं त सकाफ़ती रांदियुनि खे हथी वठाई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।